यार रमू पाण जेॾियूं चोरियूं कयूं था न रुपयो हिकु नथो बचे वॾी का बेबरकताई हले थी। हाँ यार तो ज़िमीदार माण्हू उते चोरी कयूं बा कुझु माल अचे। ये ॻाल्हि तुंहिंजी मिर्चू सही आहे पर ॻाल्हि इहा आहे न पाण जेतिरा बि पैसा चोरियूं कंदा आहियूं कंहिं खां फुर कंदा आहियूं न पाण वटि बचंदो न आहे। अलाए छा आहे यार सम्झ में नथी अचे। मां चवां थो त हाणे को कारोबार करणु खपे। पुॾे का सलाह काथे चोरी कयूं। चोरी समाज जो कमु न थींदो। मां तोखे सलाह ॾियां थो। वरी कहिड़ी सलाह आहे? सलाह इहा आहे त बाबा खां कुझु पैसा हासिल करे वठ। बाबा मांखे ॻोल्हींदो थो उते गली गली में हूअ त मांखे पादर हणंदो पैसनि जी ॻाल्हि थो करे। ॻाल्हि ॿुध तूं बाबा जी हेठि वटि वटि उहो बि तुंहिंजो पीउ आहे तूं ताऊजा कर तुंहिंजी ख़िदमत कर पोइ तुंहिंजो हथड़ो फेरेंसि ईअं पाण कंदा आहियूं हथड़ो फेरेंसि पाणे तोखे पैसा ॾींदो। उहो बि तुंहिंजो बाबा आहे न बाबा काॾे वेंदो तोखे पैसा ॾींदो। पुटरां जो तूं हिकिड़ो ताईं क़बर में मिल्कियत खणी वेंदो छा हिकिड़ो पुटु तूं आहे तोखे ॾींदो। चई सच थो यार करिणो। तूं बाबा खां कुझु तूं पैसा घुर तो कोई कारोबार सुठो कयूं इज़त सां ऐश कयूं कोई मज़ा वठूं यका फुर करे करे थकी पियूं बदनाम थी वियूं ॾुहारी थी वियूं पाण पंहिंजे ॻोठ में हर कोई चोर चोर त ॾींदो आहे यार। पोइ चई सच त पोइ कीअं इहो थोरो मूंखे ॿुधाइजांइ वधीक पोइ पाण ईअं कंदासीं बाबा जे हेठि वटि वठी माल कढायूं पोइ खायूं पीयूं मज़ा कयूं। तोखे बाबा जा पेर धोइणा पवनि न बाबा जा पेर बि धो बाबा आहे न बाबा जा पेर धोइणा पवंदा आहिनि पैसा अची करे कढाए वठि पोइ ॾिस ईअं कंदा आहियूं। चलो ठीकु आहे सुभाणे ईजां। पर सुभाणे मां तुंहिंजे घर ईंदुमि हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बाबा तुंहिंजो न अचे दरवाज़े ते न कोने वणंदो कावड़ कंदो हर भरू। यार ईअं न चओ मुंहिंजो बाबा आहे मूंखे भले जो कुझु चओ हुनखे कुझु न चओ यार। न यार न तुंहिंजो बाबा न निकिरे दरवाज़े तुंहिंजे घर में ॿधी विहाइजांइ। चलो ठीकु आहे पोइ सुभाणे मिलूं था। ठीकु आहे बाय बाय। अरे जी मुंहिंजे काल आई दोस्त जी हू चए पियो मां चकर लाइ वञ तो असां कोई लाज़मी कमु आहे अगरि मूंखे टाइम मिली वियो त मैं शाम जो मोटी ईंदुमि न त सुबुह जो। ठीकु आहे मां साथ पर हा तोसां गॾु सिकू हलंदो छा ॿुधाई छो त पोएं चकर तुंहिंजी फुर थी वई शाहरूं अचे पियो तां सिकू हुकुम करे रहियसि तूं मां साथ सां गॾु वञ हिफ़ाज़त जे लाइ। ठीकु आहे तुंहिंजो तोखे ख़्यालु करिणो आहे। ठीकु आहे रस मुंहिंजे हूंदे हिनखे कोई बि हथु न लाए सघंदो छो त सिकूअ जी सट ॿई जहान चट। ठीकु आहे ठीकु आहे रस। अंदर रबो तूं करे वए ऐसे मां शहर वियो हुउसि तुंहिंजे शहर वञण जे करे मुंहिंजी फुर थी आहे। ऐसे फुर पर फुर त थी आहे पर जंहिं बि कई आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में उन खे तव्हांजे अॻियां मूं पेश कंदुसि। अॼु त मोर खांडे हलो हले रेसे। आलम खान अॼु असांखे कीअं भुलिजी पिया आहियो। मोर खान तो में ज़रूरी मुंहिंजो कमु हो। अच्छा हुकुम कयो। मुंहिंजी फुर थी तूं वरी बि मूं ॾे न पुछणु आहे। छा तुंहिंजी फुर थी वई? हा फुर त असांजी बि थी आहे। मुंहिंजो लाला अचे पियो दोस्त कराचीअ तां उनजी बि फुर थी वई ईअं ॾिठे जो पर हा इहो प्लान कंदासीं पर ख़बर आहे मूंखे इहे केरु आहिनि हिकु मिर्चू ऐं रमू हिकु ईअं ॾिठनि जो तारो तपाई वधाइनि। इम्तियाज़ हीरे से तूं हाणे ईअं कर रबूअ सां गॾु वञ इनखे ॻोल्हे हिते पेश कयो। जी रेस हल ग़रीबनि सां रुसण बाबा ठहे ई नथो। इम्तियाज़ रमू ऐं मिर्चू खे लॻी थकी पियाऊं हलत हाली बुख लॻी आहे होटल सां मानी खाई अचूं पोइ ॾिसूंसि था। ओ ॾिस मृत्यु थो अचे। अड़े रमू न आहे मिलियो पर मिर्चू खे त पकड़े रेस ॾे हलूं हल। ख़बरदार जो हितां हिलण जी कोशिशि कई बेमुख त मारियो विधे चुप करे हितां अॻियां थी हल। हलां थो बाबा हे भला हेठि कर हलां थो। आयो केरु तव्हां? हल अॻियां मतां ॿुधाई न। हा लाला किथे आहीं? अच्छा शहर आहीं। हल ठीकु आहे अचण जी कर। वैसे इहो अथई वो मिर्चू जंहिं पंहिंजे ॻोठ में बाहि ॿारे छॾी आहे ॾींहुं ॾिठे जो। अड़े मिर्चू तव्हां ॾींहुं ॾिठो जा
पाण जो गुरु था कयो एतिरा मुड़ुस थिया आहियो हाणे जेकी तव्हांजी मां अहिड़ी टिक टिके ते तव्हांखे चाढ़ींदुमि जो यादि कंदा वेहो पर हिनखे वञी हरे कमरे में बंदि करे छॾियोसि पाणी मगे पाणी न ॾियोसि मानी मगे मानी न ॾियोसि रैस असां ग़रीब आहियूं बाबा असां मजबूरी में फुरां था कयूं चोरियूं था करूं बाबा रोज़गार न आहे भई इहा मजबूरी आहे बाबा माफ़ कयो छॾे वठी वठी वञोसि हिनखे हले क्या अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम साईं। खुशी चाचा। खुश कर। इहो मिर्चू काथे आहे? अलाए भाउ त 2-3 ॾींहं थिया आहिनि गुम थी विया अलाए ख़बर कोन्हे अलाए काॾे वियो आहे ख़बर कोन्हे मां मिर्चू खे सॾे करे वेठो आहे त मां चयुमि कोन्हे भाउ तॾहिं आहे गुम आहे अलाए काॾे आहे ख़बर कोन्हे अलाए काॾे वियो आहे मां चवां पियो मुंहिंजे पुट खां यारी छॾे ॾे चाचा मूंखे इहो ॿुधाए मिर्चू वेठो आहे या न वेठो आहे बसि मां वञा थो। मां चवां थो जो मिर्चो ते आहे कोन 2-3 ॾींहं थिया आहिनि गुम थियल आहे ॿाहिरि चवां ई थो वरी बि खणो आहे थियो बसि ठीकु आहे बसि चाचा मां वञा थो अचे चवंदासीं रमू सड़ण आयो हा मासा त लाला जे तो का पुर कही न मां उनखे कैद करे रखियो छा रैस इहा ॻाल्हि सच आहे? हा लाला इहा सच आहे पोइ किथे आहे उनखे ध्यानु सिकू वञी मिर्चो खे वठी आ अहिड़ो त कुटको ॾियोसि यादि करे ठीकु आहे रैस हींअर थो वठी अरे हाले रे इहो आहे न रैस सिकू मूंखे अहिड़ो त कुटको ॾियो कि ॿीहर न कंहिंजी चोरी करे न कंहिंजी बुर करे ठीकु आहे रैस इहो आहे न बस उन्हनि खे वञी कमरे में बंदि कर पाणी घुरे पाणी न ॾियसि जो मानी घुरे मानी न ॾियसि कुमार ऐसे अरे हलो मच्छर में बंदि करे छॾियसि मच्छर पटे खाई वञेसि